लेबनान जाई अमरीकी मॉडल ऐं अदाकारा मिया ख़लीफ़ा बि इसराइल ऐं फ़लस्तीन जे मामले ते खुलियल नमूने पंहिंजो चिटो मौक़िफ़ रखियो आहे। मिया ख़लीफ़ा बेरूत में ॼाई हुई ऐं पोइ 2021 में अमरीका लॾे वई, जिते हुन तालीम हासिल कई। मिया ख़लीफ़ा खे वॾे अंग में माण्हू सोशल मीडिया ते फॉलो कनि था ऐं मुख़्तलिफ़ मामलनि ते संदसि राय ऐं मौक़िफ़ वठंदा आहिनि। ताज़ो हुन इसराइल ऐं फ़लस्तीन विच में छिकताण ते फ़लस्तीन सां हमदर्दी जो इज़हार कयो ऐं चयो त जेकॾहिं अव्हां फ़लस्तीन में जारी सूरतहाल खे ॾिसो ऐं पोइ बि फ़लस्तीन वासियुनि जी हिमायत न करियो त यकीनन अव्हां ग़लति आहियो ऐं तारीख़ ऐं वक़्तु इहा ॻाल्हि साबित कंदो। मिया ख़लीफ़ा कपड़नि जे ब्रांड जी कंपनी बि हलाईंदी आहे ऐं मुख़्तलिफ़ जायुनि ते इंटरव्यूज़ बि ॾींदी आहे। गुज़िरियल ॾींहं खां मिया ख़लीफ़ा फ़लस्तीन जी हिमायत करे रही आहे ऐं ट्विटर ते एक्टिव आहे, समाजी अॻवाननि खे जवाब ॾेई रही आहे। हिक वाहिपेदार खेसि चयो त तव्हां नोबेल इनाम खटींदड़ मलाला खां वधीक चिटो मौक़िफ़ रखियो आहे ऐं इन अमल जे करे अव्हां जी इज़त वधीक थी वई आहे। इन जे रद्द अमल में मिया ख़लीफ़ा जो चवणु हो त मां अव्हां जे जज़्बनि जी इज़त करियां थी, पर अव्हां जी ॻाल्हि सां इतफ़ाक़ नथी करियां। हक़ीक़तुनि खे ज़ाहिर करण लाइ असांजो जज़्बाती थियणु ज़रूरी आहे। इहो हिकु सदमे जो रद्द अमल आहे। असांखे घुर्जे त माण्हुनि खे ॻाल्हाइण जो वक़्तु ॾियूं। मलाला इंसानी हक़नि जी वॾी सरगर्म कारकुन आहे ऐं केतिरनि लाइ मिसाल राह आहे। यादि रहे त मलाला यूसुफ़ज़ई पारां इसराइल ऐं फ़लस्तीन जे मामले ते को बयानु साम्हूं न आयो।